हिकु ॻोठ में अहमद नाले हिकु शख़्स रहंदो हो। हमेशह अल्लाह जी रज़ा लाइ नेक अमल कंदो हो। ॻोठ जा माण्हू संदसि नेक नियती ऐं ईमानदारी सबबि संदसि तमामु घणी इज़त कंदा हुआ। हिकु फ़क़ीर अहमद वटि आयो। हू ॾाढो परेशान हो ऐं अहमद खां मदद घुरियाईं। अहमद वटि जेके पैसा हुआ से हुन ग़रीब खे ॾिनाई। फ़क़ीर शुक्र अदा कयो ऐं हलियो वियो। कुझु ॾींहं खां पोइ अहमद ॾिठो त साॻे ई ग़रीब माण्हू खे ॻोठ जे अमीर माण्हुनि वटि ख़ुशी सां वेठो हो। अहमद सोचियो त हीउ मदद करण जो हक़ अदा न करे रहियो आहे। हू ॾाढो उदास थियो ऐं हिकु राति अहमद के ख़्वाब में हिकु बुज़ुर्ग खे ॾिठो त बुज़ुर्ग चयो, अहमद तूं उन जी मदद कई, तुंहिंजी नियत ख़ालिस हुई। अल्लाह जी राह में कयल मदद कॾहिं बेज़ाया न थींदी आहे। अहमद जॾहिं होश में आयो त हुन महसूस कयो त नेकी जो असल मक़सदु दिल जी पाकाई ऐं अल्लाह जी रज़ा आहे। हुन दिल खे सकून ॾिनो ऐं ख़्यालु कयईं त अल्लाह ताला पाण ई संदसि नेकी जो समर ॾींदो। हीअ कहाणी असांखे सेखारे थी त नेकी जो बदिलो न वठणु घुरिजे, पर दिल जी ख़ुलूस सां करणु घुरिजे।